अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे दोस्तों धमाकेदार नेक्स्ट एपिसोड की कहानी तक ॿुधाईंदा हलूं जेका किस्ताणी अचण वारी आहे। इन जा ज़बरदस्त नई अपडेट ॾींदा हलूं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं जेका तकरार ड्रामे जी किस्त हाणे अचण वारी आहे इन में कहिड़ा कहिड़ा सीन अचण वारा आहिनि तव्हांखे हीअ बि ॿुधाईंदासीं दोस्तों। ऐं मूसा जी पूरी अॼु अपडेट तव्हांखे ॾींदासीं। पहिरियां दोस्तों इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे। थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे जेको आहे तकरार ड्रामे में नेक्स्ट एपिसोड में तव्हां माना अनकरीब जेको किस्तूं अचण वारियूं आहिनि इन में हाकिम खान के भी ॾिसंदो। इन भी एंट्री कई आहे तकरार ड्रामे में। हाकिम खान जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में हुयो इन जो नालो असली एजाज़ मल्लाह आहे, लेकिन तकरार ड्रामे में इहो अचण वारो आहे। कुछ ॿिया अदाकार भी तकरार ड्रामे में एड थियण वारा आहिनि। ख़ासि करे कुछ ॾींहंनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो त कमाल खान यानी अहमद अली शेख भी तकरार ड्रामे में अची वेंदो। उन जी भी एंट्री थी वेंदी। हू फ़िलहाल मोहब्बतन जो माग में मसरूफ़ आहे। रिकॉर्डिंग हली रही आहे दादू में। तव्हांखे ख़बर आहे एक हाई लेवल जो ड्रामो सोप सीरियल मोहब्बतन जो माग अचण वारो आहे, लेकिन तकरार में भी उन जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। अची वेंदो बहरहाल हाकिम अची वियो आहे। हाकिम खान जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में हुयो अनकरीब नेक्स्ट एपिसोडनि में तव्हां उहो बि ॾिसंदो। बाक़ी रही ॻाल्हि दोस्तों मूसा जी, मूसा भी हाणे अनकरीब 2-3 किस्तनि जे अंदरि ज़ाहिर थींदो ऐं एंट्री हणंदो। जीअं सिजाल खान यानी हाजन प्रेमी एंट्री ॾिनी हुई नवाब खान जो निंड्रू हराम करण जे लाइ, इहो भी अची वेंदो। पोइ नवाब खान परेशान थी वेंदो त हाणे दुश्मननि खां कीअं जान छॾायां। ऐं नवाब खान इन चक्कर में आहे मीर ऐं जेको आहे हाशू खे पंहिंजो ग़ुलाम पको बणायां, पंहिंजा पका ॿई माण्हू कयां त जीअं सजावल खान ऐं मूसा जहिड़े दुश्मननि खे मुंहुं ॾेई सघनि। ही दुश्मन मुंहिंजा ही मुंहिंजा मतिलबु पका माण्हू थी वञनि, लेकिन ईअं थींदो कान। मीर मुश्किल आहे, लेकिन मीर खे फसाइण जे लाइ हाशू खे इस्तेमालु हू करे रहियो आहे उनजी भेण जे ज़रिए, रिश्ते जे ज़रिए। जीअं अॻिते हली हिननि खे ब्लैकमेल कयां ऐं मीर खे चवंदुमि मां तुंहिंजी भेण खे अध में वनवा मूं पंहिंजी भेण खे उथारे सघां तो तूं ही क़दम खण। मतिलबु मजबूर करण जे लाइ भावल जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदा।